अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम इनसाइड में जो मेज़बान फयाज़ कुरैशी पहिरीं भी ज़िक्र करे चुको आहियां त इनसाइड प्रोग्राम जेको टाइटल आहे असां इहो करप्शन या सिंध में जेके थींदड़ बेज़ाब्तियूं या मुख़्तलिफ़ खातनि में थींदड़ ज़्यादतियूं या कंहिं फ़र्द सां या इदारनि सां थींदड़ ज़्यादतियूं उन ते ॿुधल ही प्रोग्राम आहे ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्राम जेके असां हिन हवाले सां जेके कया आहिनि उनमें मली डेवलपमेंट अथॉरिटी खां वेंदे लाइव स्टॉक खातो हुजे मुख़्तलिफ़ खातनि जा असां प्रोग्राम कया आहिनि ऐं थींदड़ करप्शन जेका आहे उहा अवाम जे आॾो आंदी आहे। अॼु बि प्रोग्राम इन सिलसिले जी कड़ी आहे ऐं अॼु जेको प्रोग्राम आहे असांजो उहो कराची जी मशहूरु जेका जिना अस्पताल जंहिंखे पूरी दुनिया में ॼातो सुञातो वञे थो जंहिंखे JPMC नाले सां जिना पोस्ट ग्रेजुएट मेडिकल सेंटर चयो वेंदो आहे। बुनियादी तरह सां इहा अस्पताल जेका आहे इंडियाना यूनिवर्सिटी ऑफ कराची जे सहकार सां 1955 में रिकॉर्ड जे मुताबिक़ जेका इहा तयारु कई हुई। इहो मेडिकल सेंटर प्रोजेक्ट हुयो जेको अंग्रेज़ दौर में शुरू कयो वियो ऐं उन हवाले सां जेके मुख़्तलिफ़ जेके तस्वीरूं जेके प्रोग्राम में असां तव्हांखे ॾेखारींदासीं त जेके उन दौर जा जेके माण्हू जिन हिन अस्पताल में कमु कयो या हिन अस्पताल जी शुरूआति कई ऐं कहिड़ा सबबु हुया उन हवाले सां ही अस्पताल जेका उहा शुरू कई। बुनियादी तौर ते ही जेको मक़सदु हुयो हिन अस्पताल जे क़याम जो ही रिसर्च सेंटर हुयो ऐं रिसर्च सेंटर ते ख़ासि तौर ते जेके डॉक्टर्स जेके आहिनि जेके सिंध मेडिकल कॉलेज मां या ॿियनि अस्पतालुनि मां अची हिते उन्हनि खे मुलाज़मत ॾिनी वेंदी हुई ऐं बाद में हिन अस्पताल जो नालो जिना साहिब जे नाले सां जेको रखियो वियो। इहा हिकिड़ी तारीख़ आहे ऐं इहा जेको सेंटर आहे जिना अस्पताल उनखे JPMC चवण जो मक़सदु इहो ई आहे त ही पोस्ट ग्रेजुएट मेडिकल सेंटर हुयो जेको पाकिस्तान जे हिन वक़्तु उन वक़्त जे वाहिद जेको पोस्ट ग्रेजुएट जेको सेंटर हुयो। जॾहिं डॉक्टर मुख़्तलिफ़ दुनिया जे मुल्कनि में वञी पोस्ट ग्रेजुएशन कंदा हुया त उन्हनि खे इहा पोस्ट ग्रेजुएशन जी जेका डिग्री आहे ॿाहिरीं मुल्कनि मां वठणी पवंदी, पर जिना JPMC जे क़याम खां पोइ इहा पोस्ट ग्रेजुएशन जी जेका डिग्री आहे उहा इन ई अस्पताल मां ई हासिल थी सघंदी हुई। इन जुमिले जो चवण जो बुनियादी तरह सां मक़सदु इहो हुयो त जॾहिं 18वीं तरमीम 19 अप्रैल 2010 में पास थी त सिहत जो हिकिड़ो टॉपिक ॼाण आहे सिहत जा जेके समूरा शोबा जेके आहिनि उहे सूबनि खे मुंतक़िल कया विया। 18वीं तरमीम कॉन्करेंट लिस्ट जो जेको बुनियादी मक़सदु इहो हुयो त सिहत हुजे, तालीम हुजे, अमन अमान हुजे या मुख़्तलिफ़ जेके सेक्टर्स आहिनि मुख़्तलिफ़ जेके खाता आहिनि उहे वफ़ाक़ खां हेठी सतह ते मुंतक़िल करणा हुया ऐं जेके हेठी सतह खां वेंदे वरी लोकल सतह जा जेके खाता आहिनि उहे ओॾां मुंतक़िल करणा हुया त ही जिना बि उन ई सिलसिले जी कड़ी थींदे सिंध जे जेका हुकूमत जे जेका शोबा सिहत जे हवाले सां जेको मुंतक़िली थी। जिना अस्पताल जी मुंतक़िली खां पोइ जेके मुख़्तलिफ़ मुलाज़िम हुया उन्हनि पंहिंजी जेका मुलाज़मतुनि जो जेको फोकस हुयो उहो वफ़ाक़ी जेका मातहती में हुजण जे जवाज़ खे ॼाणाईंदे सुप्रीम कोर्ट में रुजू कयो हुयो ऐं सुप्रीम कोर्ट खे इस्तदा कई हुई त असांजो जेको केडर आहे उहो वफ़ाक़ सां जुड़ियल आहे ऐं सूबाई हुकूमत जी जेका मुंतक़िली आहे उन्हनि जे लाइ ॻणती ऐं परेशानी जो सबबु आहे। मुख़्तलिफ़ खाता ज़ाहिर डिवाल्व थिया ऐं उन्हनि जा जेके मुलाज़िम आहिनि सूबाई हुकूमत जे हवाले थियण खां पोइ सिंध हुकूमत उन्हनि जा माली ख़र्च पघारूं पेंशनूं भरण जी ज़िम्मेवार बणी। पर सुप्रीम कोर्ट में जेका बुनियादी तरह सां डॉक्टर सीमी जमाली ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ जेके डॉक्टर्स हुया उन्हनि इहो केस कयो हुयो त ही जेका अस्पताल मुंतक़िली थींदी त उन्हनि सां जेके हक़ आहिनि उहे स्लिप थींदा, बल्कि गॾोगॾु सुप्रीम कोर्ट जॾहिं हिन केस जे हवाले सां पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो त इहो जवाज़ जेको ॼाणायो त ही पोस्ट ग्रेजुएट जेका मेडिकल आहे उहो वफ़ाक़ मातहत आहे ऐं इहा सूबे जे हवाले नथी थी सघे। अहिड़ी तरह सां वफ़ाक़ मातहत मुख़्तलिफ़ अस्पतालूं आहिनि, ख़ासि तौर ते लाहौर जी जिना अस्पताल हुजे या इस्लामाबाद जी शेख ज़ैद अस्पताल हुजे ऐं ताज़ो शेख रशीद साहिब जो जेको तक आहे रावलपिंडी उन में MNCH जे नाले सां अस्पताल क़ाइमु कई वई आहे त इहे अस्पतालूं वफ़ाक़ मातहत ऐं मुख़्तलिफ़ जेके वफ़ाक़ जे मातहत जेके अस्पतालूं आहिनि उन्हनि में जेको वफ़ाक़ी इदारो आहे उन में ही ॾेखारियां थो त हिन में जिना पोस्ट ग्रेजुएट जेका मेडिकल सेंटर उनजो बि ज़िक्र आहे ऐं गॾोगॾु हिन में मुख़्तलिफ़ जेके 21 जे लॻभॻि जेके अस्पतालूं या शोबा जिना स्कूल ऑफ नर्सिंग पोस्ट ग्रेजुएट कॉलेज या ॿिया जेके इदारा आहिनि इहे सभु जेके आहिनि उहे उन वफ़ाक़ी हुकूमत मातहत हूंदो। ऐं अहिड़ी तरह सां अॼु जेको असांजो जेको मुद्दो आहे बुनियादी तरह सां त सूबाई हुकूमत जॾहिं वफ़ाक़ी हुकूमत खां जिना अस्पताल या JPMC अहिड़ी तरह सां NICH यानी नेशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ साइंसिस चाइल्ड हेल्थ अहिड़ी तरह सां NICVD नेशनल इंस्टीट्यूट ऑफ कार्डियो वेस्कुलर डिज़ीज़िस त इहे 3 अस्पतालूं जेके आहिनि उहे पाण वटि जॾहिं रखियूं त बुनियादी तरह सां जिते वफ़ाक़ी मुलाज़िमनि पंहिंजे हक़नि जो जेको मुतालबो कयो त उन्हनि जा हक़ स्लिप थींदा त उहो मुतालबो उन्हनि जो हिकु पासे जाइज़ न हूंदे छाकाणि जो सिहत शोबो सूबे ॾांहुं डिवाल्व थिए थो। पर जेका सिंध जी जेका वफ़ाक़ में जेका मुलाज़मतनि जी जेका कोटा हुई उन में
सिंध जी जेका अस्पताल जेका सिंध जी मुंतक़िली थियण खां पोइ ज़ाहिर सूबे खे मिलणी हुई, पर जॾहिं वफ़ाक़ में लाहौर जी अस्पताल या इस्लामाबाद जी अस्पतालूं जॾहिं वफ़ाक़ पंहिंजी मातहतीअ तहत हलाए थो त उन्हनि जी पघारूं, उन्हनि जे स्ट्रक्चर जी तामीर, उन जी मशीनरी या ॿिया जेके बि लवाज़मात या जेके ख़र्च आहिनि उहे ख़र्च वफ़ाक़ अदा कंदो आहे। सुप्रीम कोर्ट जे केस खां पोइ जॾहिं सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾिनो त इहो इदराक कंदे सुप्रीम कोर्ट हिदायत कई त सिंध हुकूमत जेके पंहिंजा ख़र्चा कया आहिनि वफ़ाक़ इहे अस्पतालूं जेके लॉजिकली जेके जवाज़ उन बुनियाद ते अस्पताल वापसि वठे ऐं जेके सिंध हुकूमत ख़र्चो कयो आहे उहो उन्हनि खे वापसि भरे ॾिए। सिंध जी जेका नफ़्सियात आहे उन में इहो माण्हू सोचींदो आहे त वफ़ाक़ ज़्यादती थो करे ऐं सिंध जी जेके अस्पतालूं सिहत जे शोबे सां जुड़ियल हुजण जे नाते सिंध खे मिलणु घुरिजे। आख़िर वफ़ाक़ ज़्यादती छो थो करे? जॾहिं इहो तासिर उभरंदो हुयो त असांजे ज़हन में बि इहो ख़्यालु इहो तासिर उभरंदो हुयो त वाक़ई बि अहिड़े क़िस्म जी ज़्यादती थी रही आहे त हिन ज़्यादती जो ख़ात्मो थियणु घुरिजे। पर जॾहिं गौर सां हिन सॼे जेको केस खे हिन प्ली खे पढ़ियो वियो त इहो महसूसु थियो त जेके वफ़ाक़ी हुकूमत खां 2011 में जिना अस्पताल जी जेका मुंतक़िली थी 3 शोबा जॾहिं मुंतक़िल थिया त इहो जेको ख़र्चो जेको सिंध हुकूमत कयो उहो वफ़ाक़ी हुकूमत अदा त न कयो। अलबत्ता हिकिड़ो जेको फ्रेमवर्क जेको एग्रीमेंट ठाहियो वियो उन एग्रीमेंट जे तहत इहा अस्पताल जेका आहे उहा सूबे जे हवाले कई वई ऐं इहो एग्रीमेंट जेको 8 अगस्त 2023 ते जेको जारी कयो वियो जंहिंजे तहत सिंध हुकूमत खे ॿीहर या सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिला खां पोइ PDM जी हुकूमत में वापसि कई वई ऐं हिकिड़ी समरी फीडरल कैबिनेट खां मंज़ूरी वठंदे इहा अस्पताल जे हवाले सां हिकिड़ो मुआदो कयो वियो। मजमूई तरह सां हीअ मुआदे जी सॼी कापी आहे, हुन में डिटेल बि आहे। असांजो इन्वेस्टिगेशन सेल जो रिपोर्टर आहे GM खोखर, इहा रिपोर्ट सॼी हुन तयारु कई आहे ऐं सॼा डॉक्यूमेंट्स ऐं अस्पताल में कमु कंदड़ जेके मुलाज़िम आहिनि 1700 मुलाज़िम यानी एक ही ग्रेड जे 2 मुलाज़िम आहिनि जंहिंमें डॉक्टर शाहिद रसूल साहब उनजो नालो आहे शाहिद रसूल साहब ऐं डॉक्टर तारिक महमूद। इहे एक ही ग्रेड जा मुलाज़िमनि खां पोइ 19, 18, 17, 16 खां वेंदे 1 ग्रेड ताईं हीअ 1700 मुलाज़िमनि जो जेको तादादु आहे JPNC में कमु करे थो। इहे जेका हिननि जी पघारूं, पेंशन, बक़ायदात या जेके बि वसीला आहिनि उन जे हवाले सां इहा रक़म अदा कंदो। त हीअ GM साहब जेका सॼी डिटेल कई आहे, मूं इंडियाना यूनिवर्सिटी जो जेको ज़िक्र कयो या कराची यूनिवर्सिटी खां सुलाड़ियल हुई, हीअ बि हिकिड़ो मुआदो आहे जंहिंजे तहत हिननि खे कमु करिणो हुओ ऐं पोस्ट ग्रेजुएशन जे हवाले सां कमु करिणो हुयो। त असांजी हिकिड़ी दावा आहे त सिंध हुकूमत 1300 अरब रुपया मजमूई तरह सां 25 सालनि जे अंदरि हिननि अस्पतालुनि ते ख़र्च कंदी, बल्कि हिन वक़्त ताईं केतिरा ई अरब जेके हिन अस्पतालुनि जे हवाले सां ख़र्च कया विया आहिनि। माण्हू जॾहिं शिकायत कंदा आहिनि त सिंध हुकूमत कहिड़ो कमु करे थी, सिंध हुकूमत कहिड़ा पैसा ख़र्च करे थी, त जॾहिं बजट बुक ॾिसूं था त बजट बुक में समूरी जेको रिकॉर्ड मौजूदु आहे त सिंध हुकूमत NICVD हुजे, NICH हुजे या JPMC हुजे, उन्हनि ते इहे पैसा ख़र्च करे थी ऐं मजमूई तरह सां 1300 अरब रुपया जेका सिंध खे हिन मुआदे सां नुक़सानु पहुची रहियो आहे। त मुद्दो असुल इहो ई आहे त 1300 अरब रुपया जेको सूबे खे नुक़सानु ॾिनो वञे थो। सूबे जे सिहत जे शोबे में जेकॾहिं सिंध हुकूमत पंहिंजा पैसा ख़र्च करे जेकॾहिं अस्पतालूं क़ाइमु करे हा, बल्कि 20 मार्च 2023 ते ज़ुल्फ़कार अली भुट्टो इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोवैस्कुलर डिज़ीज़ लांडी में शाह फैसल जे वेझो क़ाइमु कयो वियो ऐं 1200 बेड जी दुनिया जी हिकिड़ी वॾी अस्पताल क़ाइमु करण जे हवाले सां बिलावल भुट्टो साहब बतौर परॾेही वज़ीर अस्पताल जो इफ़्तिताह कयो त अहिड़ी अस्पतालूं केतिरियूं ई क़ाइमु थी वञनि हा, बल्कि हीअ जेके 1300 अरब रुपया जेके ख़र्च कया वेंदा उहे सिंध हुकूमत खे कॾहिं बि वापसि न थींदा ऐं इहो मुआदो सिंध सां ज़्यादती ऐं सिंध जे मथां चिटीअ जे बराबरि आहे। सिंध जी जेका नौकिरियुनि जी कोट आहे उन ते बि सिंध सां हथु थी वियो आहे ऐं अहिड़ी तरह सां जेके बजट आहे उन में बि सिंध सां हथु कयो वियो आहे। जीअं तव्हांखे प्रोग्राम में भलीकार कयूं था, अॼु हिकिड़ी वॾी स्टोरी तव्हां अंदी आहे। छा सम्झो था त हीअ जेके अस्पतालूं आहिनि इहा सिंध जे हक़ में आहिनि? कहिड़ो सिंध हुकूमत सिंध जे माण्हुनि सां बहितरीनु कमु करे फ़ाइदो ॾिनो आहे या ख़राबु कमु कंदे नुक़सानु ॾिनो आहे? महिरबानी फयाज़ साहब, हीउ बिल्कुलु वॾो तमामु वॾो मामिलो आहे जेको वफ़ाक़ ऐं सूबनि जे मातहत आहे। ऐं अव्हां ज़िक्र करे चुका आहियो त हीउ 2010 में जेको 18 तरमीम आहे, 18 तरमीम खां पोइ त थियण त ईअं घुरिबो हो त हीउ सिंध हुकूमत जे हिन वर अचणु घुरिबो हो ऐं कानून साज़ी करे हाणे हीअ जेका असां इन्वेस्टिगेशन सेल जी फाइल आहे इन में जेके जना अस्पताल आहे NICVD आहे, NICH आहे, जेके हॉस्पिटल आहिनि इन मां लखें जी तादाद में जेके हिन सिंध मां या सिंध खां ॿाहिरां सूबनि मां जेके माण्हू अचनि था इन खां फ़ाइदो हासिलु कनि था। हीअ हिते आउं ज़िक्र करे वञा त 2011 में जेके असांखे पेपर मिलिया आहिनि उन जे मुताबिक़ 2011 में वफ़ाक़ में ऐं सिंध में जेके आहिनि पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई ऐं अक्सरियत सां उहा हुकूमत हुई, उन में हीअ हिकिड़ी एग्रीमेंट थी आहे। उहा एग्रीमेंट आहे 25 सालनि जी। हाणे 25 सालनि जी एग्रीमेंट में सिंध गवर्नमेंट जे एग्रीमेंट तव्हां जेका इहा जेका इहा जी बिल्कुलु इहा ई एग्रीमेंट आहे। इन एग्रीमेंट तहत सिंध गवर्नमेंट खे हिन टाइम ताईं 15 साल त गुज़री विया आहिनि, बाक़ी 10 साल इन सिंध गवर्नमेंट खे हलणो आहे
जेके 3 अस्पतालूं इन्हनि जा इंतज़ाम इन गवर्नमेंट आहे ऐं 25 साल पूरा थियण खां पोइ इहा जेका एग्रीमेंट आहे इहा कैंसिल थी वेंदी, यानी कि ही हॉस्पिटल्स वापसि हलियूं वेंदियूं वफ़ाक़ ॾांहुं। हाणे इते वॾी नाजाइज़ी इहा इते आहे सिंध गवर्नमेंट सां, त सिंध 25 साल में हिकिड़ो टीको मिलियो, उहा वरी वापसि हली वई। जॾहिं 1300 अरब रुपया मजमूई तरह सां ख़र्च करण खां पोइ असां जहिड़ा हूंदासीं तहिड़ा सभु वापसि करणा पवंदा सामान। जी बिल्कुलु ईअं ई आहे फैज़ साहब। ऐं तव्हां ॾिठो त इन फाइलनि में त तमामु घणो असां वक़्तु एतिरो न आहे ऐं कोशिशि कंदासीं त इन खे पॉइंट आउट कयूं जेके ख़ासि ख़ासि ॻाल्हियूं आहिनि। हाणे 2011 खां 2025 ताईं मजमूई तौर ते सिंध हुकूमत इन 3 इदारनि ते 1 खरब 46 अरब 60 करोड़ जेके ख़र्च करे चुकी आहे। अवां ज़िक्र करे विया त 1300 अरब सिंध गवर्नमेंट इते ख़र्च कंदी, यानी डेवलपमेंट इमारतुनि जी क़याम उहो बि मुफ़्त में वफ़ाक़ खे असां ठाहे ॾींदासीं। जी हा, उसूल ईअं थियणु खपे त वफ़ाक़ सूबे खे ठाहे ॾींदो आहे। बिल्कुलु ईअं थियणु बि ईअं ई घुरिजे। ऐं जेकॾहिं असां तरक़ियाती मनसूबा हिन में आणियूं, हॉस्पिटलनि खे इदारनि खे ठाहियूं ऐं वरी 10 साल खां पोइ उहे इदारा वापसि वफ़ाक़ ॾे हलिया वञनि त सिंध गवर्नमेंट जो छा रहियो? हिते कुझु बि न रहियो, टितरफ़ो नुक़सानु थींदो। ऐं इन खां अलावा जेको आहे नाजाइज़ी बिल्कुलु इन सां थींदी। ऐं मजमूई तौर ते छा इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे त छा वफ़ाक़ी गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट खे पैसा वापसि कंदी? कानून आइन मुताबिक़ त उनखे वापसि करणु घुरिजे। अच्छा, हिकिड़ो हिन रिपोर्ट में तव्हां कंपोनेंट ज़िक्र बि कयो हुयो त ही जेका वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरी सां जेको ही एग्रीमेंट जेको तव्हां मूंखे ॿुधायो आहे, समरी फॉर द फेडरल कैबिनेट, इहा जेका असांजे इन्वेस्टिगेशन रिपोर्टर दोस्त GM साहब जेका तयारु कई आहे उन में हथु कई आहे, हिन में इहो लिखियलु आहे बाक़ाइदा त ही जेका वफ़ाक़ी हुकूमत पारां जेका मंज़ूर कई वई आहे ऐं हिन में जेको मुआइदो जेको कयो वियो आहे, हिन में जेका आर्टिकल लिखियलु आहे हिन में मुंहिंजे ख़्याल में GM हीअ आहे न, द फेडरल गवर्नमेंट हेयर बाय ऑथोराइज द प्रोविंशियल गवर्नमेंट फॉर द टर्म ऑफ द एग्रीमेंट ऑफ द operate, development, maintenance, upgrade and manage the hospital mentioned in Schedule A under the Acts and the rule of the provincial government, provided by the provincial government agrees to forego and any financial or other claims on federal government. माना ही जेको कुछ हो कंदी सिंध हुकूमत को क्लेम न करे सके। ऐं वॾी ॻाल्हि त मुआदे तहत सिंध हुकूमत जेके 25 साल समूरो ख़र्च अदा कंदी, पघारनि जो हुजे, मुलाज़िमनि जे पेंशन जो हुजे, तरक़ियाती कम हुजनि, ये सिंध गवर्नमेंट कंदी। माना हीअ 1700 मुलाज़िम जेसीं ताईं ज़िंदा हूंदा उन्हनि जी रिटायरमेंट खां पोइ पेंशन में सिंध हुकूमत कंदी। इहा त वॾी हिकिड़ी नाजाइज़ी छा, हिते हिकिड़ो मडियल फ़ैसिलो थींदो आहे त तव्हांखे करिणो आहे। जीअं पाण सिंधीअ में आम लफ़्ज़ चवंदा आहियूं त चटी जेका सिंध जी जेका हुकूमत जे मथां मड़ी वई आहे। जी बिल्कुलु, माना हिनखे सिंध हुकूमत जी बेवकूफ़ी चई सघूं। सिंध जो वॾो वज़ीर पाण खे ज़ाहिर फाइनेंस जो खातो हलाए थो, अंग नखरनि जो हिकिड़ो माहिर सम्झो वेंदो, हर साल बजट बि पेश कंदो, मुंहिंजे ख़्याल में 13-14 बजटूं पेश करे चुको आहे मुराद अली शाह साहब। जी बिल्कुलु ईअं फैज़ साहब। ऐं हिकिड़ो फाइनेंस मिनिस्टर बि रहियो आहे मुराद अली शाह साहब इन दौरान, जॾहिं हीअ मुआइदो थियो वफ़ाक़ सां त फाइनेंस जो नुमाइंदो हुयो। हाणे मसइलो इहो आहे त जेकॾहिं सिंध हुकूमत सां नाजाइज़ी बि थिए थी त नाजाइज़ी बर्दाश्त छो था कनि, त वफ़ाक़ सां छो नथा ॻाल्हाइनि? उन सां ॻाल्हाइनि त बाबा हीअ 18 तरमीम तहत असां वटि तव्हां मुआइदो कयो आहे त उन खां पोइ त असांखे असांजे हवाले कयो। अच्छा जी, हीअ जेका तव्हां मूंखे जेका वफ़ाक़ी काबीना जी, ऐं तव्हांखे इंटरप्ट करियां थो, सॉरी, वफ़ाक़ी काबीना जी जेका आहे जेका समरी आहे जेका मंज़ूर कई आहे, सिंध गवर्नमेंट जेके रहियल पैसा उन्हनि जी मंज़ूरी न आहे ॾिनी। हा सही। सो इन सां गॾु तव्हां ॾिसंदो त इहे 3 अस्पतालूं माना इहे लाज़िमी 10 साल खां वापसि थी वेंदियूं। हिकिड़ो इन में आहे सिंध में जेके अरबियूं रुपया ख़र्च थिया आहिनि उहे इन आइन तहत कानून तहत जेके आहिनि न वफ़ाक़ खे वापसि करणा आहिनि। इन मुआदे तहत जेके असांखे पेपर मिलिया आहिनि सुप्रीम कोर्ट जे हुकुम मूजिबि, सही, त इहे टोटल पैसा वापसि करणा आहिनि। हाणे सिंध हुकूमत खे घुरिजे त हिन टाइम उन्हनि खे बिल्कुलु वफ़ाक़ सां ॻाल्हाए ऐं उन्हनि सां ईअं ॻाल्हाइण जो न थींदो। अच्छा जिम, ही हिकिड़ी इंतहाई अहम ॻाल्हि तव्हां कई आहे, ब्रेक जो बि वक़्तु थिए पियो, उनखे पोइ ब्रेक खां वठी कंटिन्यू कयूं। ही हिकिड़ी सिंध सां ज़्यादती जी इंतिहा आहे, यानी 1300 अरब जे लॻभॻि असां ख़र्च कयूं ऐं मिलंदो असांखे कुझु बि कोन, ऐं मिल्कियत वरी बि पराई। जी फैज़ साहब, तव्हां ॾिसो न 1300 अरब आहिनि। 1300 अरब मां अगरि असां वफ़ाक़ सां मुआइदो न कयूं आहे त असां अहिड़ियूं 6 अस्पतालूं ॿियूं ठाहे ऐं सिंध ते उते असां पाण ठाहे सघूं पिया, बहितरीनु इदारा, इन खां बहितरीनु इदारा ठाहे सघूं पिया। त इन सां मुआइदो करण जो नुक़सानु त सिंध गवर्नमेंट खे भरणो पवंदो ऐं इन खां सिंध गवर्नमेंट सिंध जे अवाम जे मथां मड़ियल जेका चटी आहे उहो सिंध जे अवाम खे सिंध जो टैक्स आहे, सिंध जे अवाम जो टैक्स आहे। जी मोटी था अचो सिंध जे अवाम जे टैक्स ते ॻाल्हि ॿोल कयूं था। नाज़रीन, ब्रेक जो वक़्तु थियो आहे, ब्रेक खां पोइ मोटींदासीं, इन सिलसिले खे कंटिन्यू कयूं था।
इनसाइट में ॿीहर भलीकार ऐं ॻाल्हि ॿोल कईसीं त जिना अस्पताल, JPMC, NICVD, NICH, नेशनल इंस्टीट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ ऐं नेशनल इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोवैस्कुलर डिज़ीज़, यानी 3 जेके अस्पतालूं वफ़ाक़ सूबे जे हवाले कयूं आहिनि। उन में जेकॾहिं सभ खां अहम जेका ॻाल्हि आहे, जॾहिं असीं अरबें खरबे रुपयनि जी ॻाल्हि था कयूं त उन अरबें खरबे रुपयनि मां जहिड़ी तरह सां GM ज़िक्र कयो त सूबे में 4 खां वधीक वॾियूं अस्पतालूं, यानी जहिड़ी तरह सां ज़िक्र कयो वियो शहीद ज़ुल्फ़कार अली कार्डियोवैस्कुलर इंस्टीट्यूट ऑफ डिज़ीज़ जेका उहा जेका आहे उहो 20 मार्च 2023 ते लांडी ज़िले में जेका टाउन में लांडी टाउन में यानी कोरंगी ज़िले जे पासे शाह फैसल जेको शारा भुट्टो जे पासे में ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे नाले सां दिलि जी अस्पताल क़ाइमु करण जो बिलावल भुट्टो इफ़्तिताह कयो, जंहिंमें 40 एकड़ ते ॿधल इहा अस्पताल क़ाइमु करणी हुई 1200 बेड जी, यानी NICVD खां डबल ट्रिपल ते 4 ते 5 ते अस्पताल क़ाइमु थी वञे। ऐं सिंध हुकूमत इहे पैसा जेके हिते ख़र्च करे थी ऐं वफ़ाक़ खां जेको मिलंदड़ जेको बजट जो हिसो आहे उहो बि विञाए चुकी आहे। ऐं इहा जेका बजट आहे उहो वफ़ाक़ इस्लामाबाद में जेका रावलपिंडी में जेके शेख रशीद साहब जी जेको तक आहे उन में क़ाइमु कयल जेका MNCH अस्पताल आहे उनखे उहा रक़म जेका मुंतक़िल करे छॾी आहे। ऐं अहिड़ी तरह सां वफ़ाक़ जी ज़्यादती जी इंतिहा इहा आहे जो इहो जेको बजट जो जेको कंपोनेंट आहे उहो जेको जिना अस्पताल कराची जे हवाले सां सिंध हुकूमत खे ॾियणु खपे उहो त नथी ॾे, भले लाहौर जी जेका अस्पताल आहे जिना अस्पताल उनखे इहा रक़म ॾिए थी, पर सिंध सां जेका फाइनेंशियली बददियानती कई वई आहे ऐं सिंध जा जेके मुलाज़िमनि जी जेका कोटा आहे उन ते ॼण ईअं सम्झो त दाड़ो हयो वियो, यानी हाणे जेका भर्ती थींदी उहा इस्लामाबाद, पिंडी, लाहौर मां थींदी, सिंध मां वफ़ाक़ भर्ती न कंदो या न, यानी सिंध जो जेको इहो मुलाज़िमत जो जेको कोटा आहे उन ते सिंध हुकूमत पंहिंजो हथु वधाए वेठी आहे, यानी बजट ते बि हिसो वधाए वेठी आहे। मूं जहिड़ी तरह सां ज़िक्र ते कयो त जेको कंपोनेंट आहे जेको मुआदे जो नाउ दिस एग्रीमेंट इज़ विटनेस, जंहिंमें सॼी पॉइंट्स आहिनि मुख़्तलिफ़, उन में जेको 3 नंबर ऐं 4 नंबर जेको पहिरां मूं पढ़ियो पिए जंहिंमें लिखियलु आहे त फारगो एनी फाइनेंशियल और द ऑर्डर क्लेम्स ऑन द फेडरल गवर्नमेंट फॉर फंक्शनिंग रनिंग दीज हॉस्पिटल्स फ्रॉम 2011 टू डेट, माना हिन वक़्त ताईं जेके पैसा जेके सिंध हुकूमत ख़र्च करे चुकी आहे उहे उन तां हथु खणंदी। बिल्कुलु। ऐं सिंध काबीना मुंहिंजे ख़्याल में शायदि इन हवाले सां मंज़ूरी नाहे ॾिनी, यानी सिंध मंज़ूरी नाहे ॾिनी, वफ़ाक़ी काबीना मंज़ूरी ॾेई छॾी आहे, खणो पंहिंजी ॻिचे में विझो, पैसा पाण भरियो, इलाज पाण करायो। अच्छा, हिन में हिकिड़ो कंपोनेंट 4 नंबर जेको आहे, चोथों नंबर, द प्रोविंशियल गवर्नमेंट शैल बियर द कॉस्ट अराइजिंग फ्रॉम द ऑपरेशन ऑफ हॉस्पिटल अंडर दिस एग्रीमेंट एंड शैल बियर द एक्सपेंसिस ड्यूरिंग टर्म्स of this agreement including the salaries, medicines, utilities and development expenditures। ये जगह ता जिक्र ते कयो न, इहो सॼो हुन में इहो ज़िक्र आहे त इहे समूरा जेके ख़र्च जेके आहिनि इहा सिंध हुकूमत बर्दाश्त कंदी। जी फैसा भी 1700 मुलाज़िम आहिनि, इन्हनि जूं पघारूं हुन, पेंशन आहिनि, हर साल बजट सां ज़िक्र करे चुका आहियूं। ऐं वॾी ॻाल्हि जेका बजट सालाना जेको 15% वाधि थिए थी उनजो वज़न बि सिंध गवर्नमेंट खणंदी, यानी पेंशन वधंदी तब सिंध हुकूमत भरींदी, पगार वधंदी तब सिंध हुकूमत भरींदी। बिल्कुलु, इनखे भरणो आहे, मुआदे तहत इनखे करिणो आहे, पर इन्हनि हाणे सिंध हुकूमत जेके जी मदद जी जेका आहे न 2023 में हिकिड़ी रिपोर्ट में आहे, 2022-23 में सिर्फ़ु जना अस्पताल खे 640 मिलियन हर साल अलॻि जेका आहे उहा ॾींदी आहे। अहिड़ी तरह 15 सालनि में उहा रक़म बि अरबे रुपयनि में वञी बीहे थी। ऐं जेके इन्हनि इदारनि खे ज़कात ऐं जेके ॿिनि फलाही इदारनि मां जेका ख़ैरात मिलंदी आहे अरबे रुपया उहा अलॻि आहे। पेशेंट एड फाउंडेशन जो पाण ज़िक्र ॿुधंदा आहियूं, जी हा, अपोजिशन तनकीद कंदी है तो सिंध हुकूमत क्या कर रही है और ये पैसे जो हैं वो तो सारे मुखैर हज़रात देते हैं, मैंने इनमें जो तव्हां ज़िक्र कयो था 640 मिलियन रुपया, 640 मिलियन, यानी ही सिर्फ़ु 22-23 जो हिकिड़े साल जो आहे। अगरि 25 साल जा 15 साल सां हिनखे तव्हां लॻायो त इहे करोड़नि अरबनि में थी। अच्छा, पेशेंट एड फाउंडेशन जा मुलाज़िम बि हिकिड़ी शर्ट पाए बीठल हूंदा आहिनि, उहो बि को तादाद आहे मुलाज़िमनि जो? उन्हनि जी तादाद इन्हनि में शामिल आहे, पर रिपोर्ट में न आहे त केतिरा आहिनि, अचनि वञनि था। आहे मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी नज़र मां गुज़रियो हुयो 1380 जे लॻभॻि आई आहे न, ये मजबूरी तौर ते मुलाज़िम आहिनि, मजबूरी तौर ते मुलाज़िम। यानी ये पेशेंट एड फाउंडेशन में हिकिड़ा अलॻि जेको हिकिड़ो कंपोनेंट आहे जेके मुलाज़िम जेके उन्हनि खे यानी आइन ऐं कानून जूं जेके बखिया जेके उडेड़िया विया आहिनि। जी, ऐं फयाज़ साहिब हिते मां ज़िक्र ज़रूरु कंदुसि त जॾहिं वफ़ाक़ वटि ही इदारा हुया त ही वफ़ाक़ 5 अरब रुपया इन जी बजट जेको आहे उहो अदायगी थींदी हुई। हाणे तव्हां हिसाबु लॻायो 25 सालनि में त ही मुंहिंजे ख़्याल में ताज़ो 42 अरब बजट आहे सिंध जी। 2 खरब 50 अरब जेके आहिनि उहे वफ़ाक़ बचाया आहिनि।
हिन रिपोर्ट में हिकिड़ो ज़िक्र मुंहिंजे साम्हूं आयो शेख रशीद जी जेके तक जेका अस्पताल आहे रावलपिंडी में MNC 6 अरब रुपयनि में तयारु कई आहे इहा बजट माना होॾां सिधी ॻाल्हि आहे 2 अरब 50 अरब आहे मुंहिंजे हिसाब सां जेका बजट इन्हनि बचाई आहे जेका सिंध गवर्नमेंट खे नथी मिले माना लाहौर ते ख़र्च थी सघे थो ॿिनि सूबनि ते थी सघे थो इस्लामाबाद वफ़ाक़ी टेरिटरी में थी सघे थो ऐं मुख़्तलिफ़ जहिड़ी तरह सां पहिरीं हिकिड़ी रिपोर्ट में पाण ज़िक्र कयोसीं त मुख़्तलिफ़ अस्पतालूं जेके आहिनि वफ़ाक़ मातहत अथनि उन्हनि ते वफ़ाक़ ख़र्च करे थो बिल्कुलु उन्हनि ते करे ऐं उन्हनि सां को बि मुआइदो कोन्हे को ऐं मुआइदो सिर्फ़ु सिंध सूबे जे लाइ आहे 21 जेके आहिनि अस्पतालूं मुख़्तलिफ़ जेके आहिनि जंहिंमें डिपार्टमेंट ऑफ एडमिनिस्ट्रेशन एनाटॉमी साइकोलॉजी फार्मेसी बायो सभु जेके शेख ज़ैद लाहौर आहे KDL जो फौजी फाउंडेशन आहे रेलवे जी हसन अस्पताल आहे इहा वफ़ाक़ पियो हलाए अच्छा ऐं शेख ज़ैद अस्पताल जी तव्हां ज़िक्र कयो 6 अरब रुपया आहिनि सही ऐं कानून मूजिबि सिविल सर्वेंट यूनिवर्सिटी तरीक़ेकार में बि उहो मौजूदु आहे उन में हाणे हिकिड़ो त ही माना वफ़ाक़ जेको जंहिंमें तव्हां कहिड़ियूं अस्पतालुनि जो ज़िक्र कयो रेलवे KDL कहिड़ियूं ज़िक्र कयो जी इन में आहे GPMC इन में मौजूदु आहे शेख ज़ैद अस्पताल रावलपिंडी लाहौर आहे KDLP फौजी फाउंडेशन रेलवे जी हसन अस्पताल आहे उन्हनि खे बि उन उहो वफ़ाक़ हलाए थो पर हीउ जेको सिंध माना जेके वरितियूं आहिनि हिननि खे चटीअ जे तौर ते ॾिनो वियो आहे जी बिल्कुलु ईअं ई हिनखे चई सघिजे थो इन लाइ सिंध गवर्नमेंट खे बिल्कुलु आवाज़ उथारणु घुरिजे सुप्रीम कोर्ट 2010 में जॾहिं 19 अप्रैल ते जेको अरिड़हीं तरमीम थी पोइ 2011 में वफ़ाक़ खां मुंतक़िल कई जिना अस्पताल JPMC NICVD ऐं NICH जॾहिं मुंतक़िल कयूं त ज़ाहिर आहे उन खां पोइ इहो केस हलियो आहे ऐं ख़ान साहब जे दौर में मुंहिंजे ख़्याल में शायदि वफ़ाक़ सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते अस्पतालूं वापसि वठण जी ॻाल्हि कई ऐं सुप्रीम कोर्ट इहो इदराक कयो हुयो त सिंध जेके पैसा ख़र्च कया आहिनि जेके इमारतूं तामीर कयूं आहिनि इहे पैसा वापसि ॾे जी इहो 2018 खां पोइ जो आहे PTI जी शायदि वफ़ाक़ में हुकूमत हुई तॾहिं सुप्रीम कोर्ट में इहो वियो उन खां पोइ वरी 2023 में अलॻि मुआइदो थियो सिंध गवर्नमेंट सां उहो बि सेम उन ई मुआइदे खे कंटिन्यू कयो वियो इहो आहे नाज़रीन ही इंतहाई अहम ॻाल्हि आहे माना हिकिड़े पासे असां 1300 अरब माना हिकिड़ी एस्टिमेट असां हिकिड़ी फिगर हिकिड़ी अंदाज़ो लॻायो आहे मुमकिन आहे ज़ाहिर आहे डॉलर करंसी जेको डेवल्यूशन इहे समूरा जेके मामला जेके अचनि था इन खां पोइ भर्तियूं पघारूं वधी सघनि थियूं इहे समूरा जेके मामला अस्पताल जी स्ट्रेंथ वधाई वई आहे त इहो काथो इन खां बि वधी सघे थो डबल बि थी सघे थो छाकाणि जो पाकिस्तानी करंसी जी जेका वैल्यूशन आहे उन मुताबिक़ जेको फ़र्क़ु पए थो यानी पघारूं उहे वधनि थियूं परसेंटेज 20% 15% 25% पघारूं वधंदियूं रहियूं इहो बि हिकिड़ो डिफरेंस जेको इहो पवे थो सिंधी मथां त यानी 3000 जेका नौकिरी जी जेका कोटा आहे उहा बि असां विझाई हाणे माना 1700 जी ही जेका तव्हां लिस्ट ॾेखारी मुलाज़िमनि जी आहे अॻियां हली स्ट्रेंथ वधी आहे त मुलाज़िम भर्ती थींदा डॉक्टर भर्ती थींदा ऐं हिन अस्पताल खे पहिरीं सिंध मेडिकल कॉलेज हूंदो हुयो हाणे जस्मू क़ाइमु कयो वियो जिना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी जे नाले सां त उहे जेके मुलाज़िम जेके आहिनि जस्मू जा उहो जिना जी फैकल्टी में कमु कंदा माना हिकिड़े पासे न 5-6 रुखनि खां नुक़सान आहे बजट असां ॾियूं मेंटेनेंस असां क़ाइमु कयूं ठाहियूं साइबर नाइफ जो ज़िक्र कंदो आहे मुराद अली शाह साहब हाणे जेके हिकिड़ी इंतहाई महांगियूं जेके ॾिसो फैज़ साहब हिते इहो बि आहे न हिन 25 साल जे दौरान अगरि तव्हां रिटायर थियनि था मुलाज़िम उन्हनि खे उहा केरु अदायगी कंदो सिंध गवर्नमेंट कंदी जेसि ताईं 25 साल तव्हांजा मुआइदा जा पूरा नथा थियनि त इनखे करणा आहिनि हाणे उहे अरबन में ख़रबन में अलॻि इनखे ॾियणा पवंदा इहो बि ॻिची में आहे इहो बि ॻिची में आहे न ऐं अहिड़ी तरह सां जेको सुप्रीम कोर्ट जे हुकुम खां पोइ मूं जेको ज़िक्र ते कयो जॾहिं अदालत हुकुम कयो आहे त इन मामले जी मंज़ूरी न आहे वरिती वई त उहे पुराणा पैसा कीअं माफ़ थिया हा त वॾो सवाल आइन ऐं कानून जी इनराफ़ी थी न माना सिधो सऊं माना सुप्रीम कोर्ट जे हुकुम खे बि रद्द कयो वियो ऐं जेको आइन ऐं कानून जे जेके मुख़्तलिफ़ आर्टिकल सेक्शन जेके हिन एग्रीमेंट में जेके लिखिया विया आहिनि उहे उन्हनि खे माना पुठी ॾिनी वई न हीअ मूं जहिड़ी तरह सां आर्टिकल 3-4 पुछनि ऐं मुख़्तलिफ़ जेके हिन में सेक्शन जेके एग्रीमेंट जा ज़िक्र कयो वियो आहे सदर जो ज़िक्र कयो वियो आहे सिंध हुकूमत मुख़्तलिफ़ जेके पार्टियूं ऐं जेके प्रोविंशियल गवर्नमेंट ऑफ फेडरल गवर्नमेंट एक्टिविटी रेफर्ड टू एज दी पार्टीज़ एंड ईच इंडिविजुअली इज़ रेफर्ड एज ए पार्टी माना मुख़्तलिफ़ माना पार्टी माना हिकिड़ी पार्टी जे तहत जो कयो वियो फ़ैसिलो वेयर इज़ द फेडरल गवर्नमेंट इज़ गिवन इट्स कंसेंट टू कंडीशनली entrust authorize the government of Sindh functions of operating, developing, upgrading and managing the hospitals mentioned in the Schedule A to the agreement in terms of Article 146 146 आर्टिकल जे तहत जेको इहो
कॉन्स्टिट्यूशन ऑफ इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान, माना इन खे हिकिड़ो जवाब ॼाणे कयो आहे, पर इहा बुनियादी तरह सां इनजी इनराफ़ी यानी वफ़ाक़ी काबीना या वफ़ाक़ी हुकूमत जेको फ़ैसिलो कयो आहे आइन ऐं कानून खे पुठी ॾेई कयो आहे। अच्छा, पहिरीं जा पैसा माफ़, हाणे जेके पैसा थींदा उहे बि तव्हीं ख़र्च कंदा, उनजी वापसी बि साइबर नाइफ मशीनूं आणींदा, इलाज तव्हां कंदा मुफ़्त में, इहो सभु तव्हांजो ख़र्चो आहे, तव्हांजो मसइलो आहे। इस्पतालूं कंहिंजियूं आहिनि? वफ़ाक़ जो हूंदियूं। मुराद अली शाह साहब पाण खे ॾाढो ज़हीन होशियार हीअ त वॾेर की सोच आहे न। ॾिसो, हारियुनि खे ज़मीन ॾियो, अदायगी ज़मीन वॾेरे जी आहे ऐं तव्हां हुनजो फसल थिए थो उन मां अधु खणंदा रहो। हीअ त अधु बि कोन पिया ॾियनि, हीअ त सॼो जो सॼो हड़प कयूं बीठा आहिनि। ऐं जेको तव्हां तरक़ियाती कमु करायो, जेको कमु कयो उहो तव्हांजो छुटो। 25 साल गुज़रिया उहे पाण हैंडओवर करे वठंदा ऐं असांखे कुझु बि कोन मिलंदो। अच्छा, कानून में सिविल सर्वेंट्स ऐं जेको यूनिवर्सिटी जो जेको लॉ आहे उन में डिफरेंस आहे। हाणे जिना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी जो पाण ज़िक्र कयो त जिना सिंध यूनिवर्सिटी में जेके भर्तियूं कयूं हुयूं, माना इहो बि हिकिड़ो वॾो ब्लेंडर आहे। त फैज़ साहब, कानून ॾिसो न, वफ़ाक़ ऐं हिन जे जेके सूबनि में मातहत 18 तरमीम खां जेको तरमीम आई, इन खां पोइ काफ़ी तकरार आहे कानून में। इन खे सिधे करण जी ज़रूरत आहे सिंध गवर्नमेंट खे वफ़ाक़ सां मिली करे। सिधी ॻाल्हि आहे, वफ़ाक़ सां जॾहिं न ॻाल्हाईंदा या वफ़ाक़ राज़ी न थींदी त हे न थींदो। हीउ हिकिड़ो इदारो न आहे, 2-3 केतिरा इदारा आहिनि, 7-8 इदारा आहिनि जेके अञा बि वफ़ाक़ जे चंबनि में फाथल आहिनि। जहिड़ी तरह सां पंहिंजो क़ौमी अजाइब घर आहे, जी घणा काफ़ी आहिनि, कल्चर में आहिनि, ॿिया आहिनि, टोटल अलाए केतिरा इदारा आहिनि जेके हाणे वफ़ाक़ छो नथी ॾिए इन्हनि खे। मुंहिंजो त इहो सवाल आहे त मुख़्तलिफ़ फैक्ट फाइंडिंग जहिड़ी तरह सां पाण हिन में जिना वारे मामले में ज़िक्र कयूं था त उन में कुझु रीज़न जेके आहिनि उन बुनियाद ते सुप्रीम कोर्ट वापसि वरिती आहे जिना या अजाइब घर, क़ौमी अजाइब घर। ज़ाहिर आहे सूबे जा चैप्टर आहिनि त उनजे लाइ कानून साज़ी करणु खपे न। बिल्कुलु थियणु घुरिजे। असल मुद्दो जेको कानून साज़ी कई न आहे वई, वफ़ाक़ी हुकूमत कानून जेका आइन में तरमीम करण जे हवाले सां कुझु ज़ाहिर क़दम खणे, पोइ इहे शयूं डिवॉल्व करे न। हाणे जॾहिं सूबे जो इख़्तियार ई न आहे जिना अस्पताल हलाइण, सुप्रीम कोर्ट फैक्ट फाइंड करे चुकी आहे, NICVD हलाइण जे हवाले सां इख़्तियार ई न आहे, पोस्ट ग्रेजुएशन करण वारा जेके डॉक्टर आहिनि उहे JPMC मां कनि था, त पोइ उन्हनि जो जेको तालुक़ जेको सूबे सां जुड़े ई नथो। फैज़ साहब, हिते मां ज़िक्र कंदुसि त नेशनल जेके सकाफ़त खाते में नेशनल पार्क वग़ैरह अचनि था, उन अजाइब घर इन जो केस हिकिड़ो आहे सुप्रीम कोर्ट में, त उते वफ़ाक़ जवाबु ॾिनो त जेकॾहिं असां टोटल जेके इदारा असां सूबनि खे ॾेई छॾियूं त उहो वफ़ाक़ छा रहंदो ई कोन, त असां तव्हांजे हवाले करे छॾियूं, पोइ असां छाजे लाइ वेठा आहियूं। मक़सदु कानून आइन हिकिड़ी ॻाल्हि थो करे ऐं जेके हिते वेठल ब्यूरोक्रेसी उनजो दिमाग़ी हिकिड़ो आहे। बिल्कुलु इन सोच खे चेंज करणो आहे। हालांकि आइन आर्टिकल 1973 चए थो त वफ़ाक़ खे दिफ़ा, करंसी, ख़ारजा, इहे 4-5 जेके खाता आहिनि उहे रखणा आहिनि, कॉन्करेंट लिस्ट जे तहत हेठि डिवाल्व करणा आहिनि। ॿाहिरियां जेके मामला आहिनि वफ़ाक़ ॾिसे, बाक़ी दिफ़ा सही। अच्छा, अहिड़ी तरह सां मूं पहिरियों ज़िक्र पियो कयो त जिना सिंध यूनिवर्सिटी में जेके भर्तियूं कयूं वियो, इहो बि हिकिड़ो वॾो ब्लेंडर आहे, यानी कानून जे सरासर ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। हाणे जस्मू जा जेके मुलाज़िम, सिंध हुकूमत जा मुलाज़िम, उहे होॾां वेंदा केॾां जिना में कमु कंदा, कीअं कंदा, कहिड़ी बुनियाद ते, ऐं वरी जिना अस्पताल जे जेके डॉक्टर आहिनि उहे जस्मू में कमु कंदा, माना इहो हिकिड़ो तज़ाद आहे कानून जो। अच्छा, माज़ीअ में 47 खां पहिरीं जॾहिं इहे इदारा ज़ाहिर इन्हनि इदारनि जो क़याम अस्पतालूं मुख़्तलिफ़ हूंदियूं ऐं 1900 पाण जेको गौरनि जे दौर में जेको ज़िक्र कयोसीं त इहे अस्पतालूं जेके 1955 में जेका क़ाइमु कई हुई, त उन दौरान घोटकी खां वठी, कश्मीर खां वठी, लाड़काणो, शिकारपुर खां वठी समूरा नौजवान ईंदा हुआ। जेके जिना सिंध यूनिवर्सिटी मेडिकल सिंध यूनिवर्सिटी क़ाइमु कई हुई, हिन में जेके इहे बिल्डिंग इमारतूं आहिनि इहे हॉस्टल्स हुयूं। माना तव्हां नौजवान जा सिखिया घर हुया, हॉस्टल्स जेके आहिनि उहे ऑक्यूपाए करे छॾियूं। माना इहो तव्हां रस्तो बंदि कयो त नौजवान हिते अची रहे न, पढ़े न, माना इहा थिंकिंग जेका उहा साॻी उन ते ई तव्हां अमल कयो न, जेका एहतिजाज थींदो रहियो। नाज़रीन, हिन में असां मुख़्तलिफ़ कंपोनेंट रखिया, जंहिंमें एडमिनिस्ट्रेटिव जे हवाले सां जेके इशूज़ आहिनि जिना अस्पताल में, हिन जिना अस्पताल जी जेका हालत आहे, बदतरीन हालत आहे, जिते डॉक्टरनि जो झगड़ो लॻो पियो आहे, आए ॾींहुं रोज़ झगड़ा लॻनि था, उहो बि असां हिन प्रोग्राम में इंक्लूड कयोसीं। पर ज़ाहिर प्रोग्राम जो वक़्तु इन हवाले सां एतिरो न आहे जो असां हिनखे शामिलु करे सघूं। इन हवाले सां हिकिड़ो अलॻि प्रोग्राम कंदासीं। हीअ मूं जहिड़ी तरह सां इंडियाना अस्पताल जो ज़िक्र कयो 1955 में ठही, हिन में इहो ज़िक्र कयल आहे बाक़ाइदा त हीअ जेको पोस्ट ग्रेजुएट मेडिकल सेंटर JPMC, originally known as a Basic Medical Science Institute BMSI, as located at the
University of Karachi in Karachi, Pakistan. The project was administered by the Office of the Dean of Research and Advanced Studies and funded through a grant from the International Cooperative Administration ICA with the merged with the U.S. Agency of International Development US in 1961. The purpose of the project was to educate and train teachers in the field of the medical science through the development of a postgraduate Master of Science degree program with the intent that individuals serve as a faculty members at the medical college throughout the Pakistan. It was hoped that this would increase the quality and quantity of medical education in Pakistan. Additional training course in shop, laboratory research and library science in the medical field were also developed. The contact began in 1957 and ended in 1963 with the first student admitted to the institute in 1959. यानी 1959 में पहिरियों शागिर्द दाख़िल थियो असांजा पोस्ट ग्रेजुएशन जा जेके रस्ता रोकिया विया ऐं सुप्रीम कोर्ट बि यकीनन इन जी प्ली जी बुनियाद खे नज़र में रखंदे इहो फ़ैसिलो न हो त इहो इदारो सिंध जे हवाले नथो करे सघिजे। सिंध जो ज़ोर इहो हुयो त सिहत डिवाल थियणु घुरिजे पर पोस्ट ग्रेजुएशन एजुकेशन सिहत इन विच में हिकिड़ो डिफरेंस आहे ऐं इन बुनियाद ते सिंध सां जेका ज़्यादती कई वई आहे उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी क्लेम कंदी आहे त असां सिंध जे हक़नि तां कंहिं बि क़िस्म जो हथु जेको न खणंदासीं पर इहा ज़्यादती कंहिंजी चई सघिजे थी कंहिं कई आहे उन में घटि में घटि सिंध हुकूमत खे सोचणु घुरिजे। सिंध जो जेको हिसो आहे उहो वफ़ाक़ खां वठणु घुरिजे। जॾहिं K4 जो मसइलो अचे थो असां दावा कयूं था त वफ़ाक़ असांजी मदद नथो करे, जॾहिं पुलूं ठाहिण जो मसइलो अचे थो असां ज़िक्र कयूं था त वफ़ाक़ असांजी मदद नथो करे। 7 लाड़काणो रोड जॾहिं ठहे थो चऊं था त सिंध खे वफ़ाक़ हिसो नथो ॾे। S123 जो जेकॾहिं कंपोनेंट अचे थो लियारी एक्सप्रेस वे जा मामला अचनि था त असां ज़िक्र कयूं था त वफ़ाक़ खे डेवलपमेंट में सिंध सां हिसेदार थियणु घुरिजे। मोटरवे ठहे थो कराची हैदराबाद या हैदराबाद सखर त उन ते वफ़ाक़ साथ नथो ॾे। ही जेकॾहिं 1300 अरब रुपया जेकॾहिं असां पंहिंजा बचाए अगरि जेकॾहिं अहिड़ियूं केतिरियूं जेकॾहिं पुलियूं एतिरियूं केतिरियूं इस्पतालूं यूनिवर्सिटियूं क़ाइमु कयूं आहे त मुंहिंजे ख़्याल में त असांजे लाइ हिकिड़ो वॾो हिकिड़ो अचीवमेंट जो हिकिड़ो रिकॉर्ड ठहिया ऐं सिंध सां जेका ज़्यादती कई हुई इन में मौजूदा हुकूमत बांगे भाईवार आहे। फॉर्चुनेटली जेकॾहिं इन ते पॉज़िटिव अगरि जेकॾहिं सोचे त बहितर रस्ता कढी सघजनि था इहे असां इंडिकेशन कयूं था ऐं GM साहब बि तव्हांजा थोरा एॾी वॾी हिकिड़ी स्ट्रगल करे इहे तमामु घणा जेके डॉक्यूमेंट्स पिया आहिनि इहे असां हथु कया आहिनि ऐं हिन प्रोग्राम खे असां आणण जे हवाले सां इहो ॿुधायो आहे त इहा ज़्यादती जेका आहे उन में सिंध हुकूमत खे पंहिंजो दुरुस्त दग अख़्तियार करणु खपे। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी त पए थो, इजाज़त ॾींदा अल्लाह भाई।